मोहम्मद असलम। दोस्तो, जन भाइर ऐं भेनरनि खे मथे में सूर जेको आहे उहो परमानेंट कंटिन्यू जेको आहे पवंदो आहे, हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं या रोज़ाने जी बुनियाद ते, ऐं उन्हनि खे ब्लड प्रेशर बि न हूंदो आहे। हिकिड़ो मथे में सूर छा आहे त उहो ब्लड प्रेशर जो पवंदो आहे। सो ब्लड प्रेशर खां हटी करे जंहिंखे आम तौर ते मथे जो सूर या अधु मथे जो सूर चवंदा आहिनि, उहो जंहिंखे बि पवंदो आहे उनजे लाइ हिकिड़ो बहितरीनु जेको आहे उहो मां वटि नुस्ख़ो आहे, जेको समय माण्हुनि जेको आहे उहो आज़मायो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजा बहितरीनु जेके आहिनि उहे नताइज मिलिया आहिनि। दोस्तो, उन नुस्ख़े जी तरफ़ अचूं था। ही दिमाग़ी सीरप आहे, ही तव्हां ॾिसी सघो था। ही दिमाग़ी सीरप आहे। इन जो हिकिड़ो चमच जेको आहे सुबुह जो खीर में तव्हां मिलाए करे, हिकु गिलास खीर में इहो पींदा रहो। ऐं उनखां बाद जेको आहे ही दिमाग़ी माजून आहे, इन जो मुनो चमचो जेको आहे उहो सुबुह जो नाश्ते खां बाद, ऐं मुनो चमचो जेको आहे राति जो तव्हां खायो, जंहिंखे शदीद दिमाग़ में दर्द हूंदो आहे। इंशाअल्लाह ताला उल अज़ीज़ हिकु महीने जे अंदरि हमेशह जे लाइ दिमाग़ जो जेको दर्द आहे उहो ख़तमु थी वेंदो। ऐं उन खां बाद जॾहिं तव्हांखे आराम अची वञे त हीउ माजून जेको आहे दिमाग़ी, इहो तव्हां बंदि करे छॾो। ऐं उनखां बाद सिर्फ़ु हीअ जेकी आहे दिमाग़ी सीरप जेका आहे इहा तव्हां इस्तेमालु कंदा रहो। इंशाअल्लाह ताला उल अज़ीज़ कॾहिं बि जेको आहे मथे जो दर्द जेको आहे उहो तव्हांखे न पवंदो। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी क़ुरानी आयत आहे, उहा बि लाज़मी जेको आहे दोस्तो उहो पढ़ंदा रहो मथे जे सूर जे लाइ। 7 दफ़ा सुबुह जी निमाज़ खां बाद, 7 दफ़ा मग़रिब खां बाद हिते हथ रखी अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, युसब्बिहु लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ लहुल मुल्कु व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। इहो हिते मथे ते हथ रखी करे तव्हांखे पढ़णो आहे 7 मरतबा। पोइ वरी उनखे हीअं शूको हणी करे, फुकारो हणी करे हीअं हथ खे जेको आहे मथे ते हीअं घुमाए छॾो। इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हांखे जेको आहे कॾहिं बि मथे जो दर्द जेको आहे उहो न पवंदो ऐं हिन मूज़ी मर्ज़ खां जेको आहे जान छुटी पवंदी। इहो नुस्ख़ो सेम जेको आहे उहो अधु मथे जे सूर वारनि जे लाइ बि आहे। जन भाइनि भेनरनि खे जंहिंखे अधु मथे में सूर पवंदो आहे उन्हनि जी बि जान छुटी पवंदी, ऐं अधु मथे जो सूर जेको आहे उन्हनि जो बिल्कुलु जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो। इन नुस्ख़े खे दोस्तो वधि में वधि जेको आहे शेयर कयो, ऐं मुंहिंजे चैनल खे बि जेको आहे सब्सक्राइब ऐं लाइक कयो, त जीअं वधि में वधि जेको आहे इहो उन्हनि जेको आहे भाइरनि भेनरनि ताईं पहुचे जेके मथे जे सूर जे अज़ाब में मुब्तला आहिनि कई सालनि खां, ऐं उन्हनि जी जान जेको आहे इन मर्ज़ खां छुटी पए ऐं हू जेको आहे हिकिड़ी सुठी ज़िंदगी जेको आहे गुज़ारे सघनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे पंहिंजे भाउ मोहम्मद असलम खे पंहिंजी दुआउनि में जेको आहे हमेशह यादि रखो। इंशाअल्लाह अनक़रीब वरी जेके आहिनि ॿिया बि मां वीडियोज़ पंहिंजा जेके आहिनि उहे इन ते रखंदुसि मुख़्तलिफ़ जेको आहे बीमारियुनि जे हवाले सां। हिकिड़ा अहिड़ा वीडियो जंहिंमें जेके तमामु हिकिड़ी घटि क़ीमत में उहो दवाऊं मिलंदियूं, लेकिन उनजो जेको असरु आहे, उन जी जेकी शिफ़ा आहे उहा तमामु वॾी आहे, लखनि जी आहे।